नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चमड़ा है तो दुनिया में तकरार आलमी अमन लाइ ख़तरो वाक़िन मई में पाक भारत जंग ख़तरनाक साबित थी पे सघई। इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो तो मौसमियाती तब्दीली हिन वक्त वॾो ख़तरो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो तो आलमी मौशी मंज़रनामो तब्दील थी रहियो आहे। इसहाक़ डार चयो तो इसराइल गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो तो पाकिस्तान तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी जी हिमायत करे थो। अवां खे ख़बर ॾियनि पिया नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चमड़ा है तो दुनिया में तकरार आलमी अमन लाइ ख़तरो आहिनि। मई में पाक भारत जंग ख़तरनाक साबित थी सघे पई। इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो तो मौसमियाती तब्दीली हिन वक्त वॾो ख़तरो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो तो आलमी मौशी मंज़रनामो तब्दील थी रहियो आहे। इसहाक़ डार चयो तो इसराइल गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार वधीक चयो तो पाकिस्तान तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी जी हिमायत करे थो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चमड़ा है तो दुनिया में तकरार आलमी अमन लाइ ख़तरो आहिनि। मई में पाक भारत जंग ख़तरनाक साबित थी सघे पई। इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो तो मौसमियाती तब्दीली हिन वक्त वॾो ख़तरो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो तो आलमी मौशी मंज़रनामो तब्दील थी रहियो आहे। इसहाक़ डार चयो तो इसराइल गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो आहे।